अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो SDN न्यूज़। आऊं आहियां सोहेल चांडियो। सकर मां ख़बर ॾींदा हलूं त सकर में PCDA जे तावन सां स्टेशन रोड ते المکه मदीनه डिजिटल एक्सरे क्लिनिक में शुगर ऐं ब्लड प्रेशर जे फ्री कैम्प क़ाइम कई वई, जंहिंमें PMC नवाबशाह जे शुगर ऐं ब्लड प्रेशर जे माहिर डॉक्टर सिकंदर अली राव ऐं उन जी टीम मरीज़नि जो मुफ़्त चेकअप टेस्टूं कयूं, उन दवाऊं ॾिनियूं। उन मौक़े ते डॉक्टर सिकंदर अली राव मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिन वक़्तु माण्हुनि जी बेएहतियाती सबबि शुगर ऐं ब्लड प्रेशर जो मर्ज़ आम थींदो पियो वञे। हर टियों या चोथों माण्हू उन मर्ज़ में मुब्तला आहे। तंहिं करे असां महसूसु कयो त माण्हुनि में जागरता पैदा करियूं। उहो कमु सिर्फ़ु इंसानियत जी ख़िदमत ख़ातिर हिन तरह जा कम करणु चाहियूं था, जेको सिलसिलो जारी रखियो वेंदो। उन ऐलान कयो त छंछरु 16 जनवरी ते सकर में ई वरी हिकु ॿी कैम्प स्टेशन रोड ते डॉक्टर कुरैशी जी क्लिनिक वेझो المکه मदीना क्लिनिक ते क़ाइम कई वेंदी, जंहिंमें माण्हुनि खे भरपूर शिरकत करे चेकअप कराइण घुर्जे।